पब्लिक टेलीविजन साडा हक इत्ते रख मुझो नालो आहे मोहम्मद आरफ चांडो। मां दादू ज़िले जो हाँ। असां हिते आया हूँ लाड़काने में हिकिड़ो एहतियाज पुरमन एहतियाज जे हिसाब सां त असां सां नाइंसाफ़ी हुन 7 सालनि खां वठी असां ड्यूटी कंदड़ूं जेको असां सिंध गवर्नमेंट खे पंहिंजे वस वारे MP MN खे जीअं असांजो ज़ुबैर साहिबु जुड़ेजो आहे या MN लिगारी साहिबु आहिनि या जेके असांजा नवाब बुरहान खान खे या वस वारनि सभिनी खे असां हिकिड़ी रिक्वेस्ट था कयूं गुज़ारिश था कयूं त असांजा नंढड़ा बच्चा आहिनि। असां 24 कलाक ड्यूटी करण वारा माण्हू असां सां नाइंसाफ़ी करे असांजी 7 सालनि वारी सर्वस गुम करे तव्हां नवां माण्हू था खणो इहा सरासर असां सां नाइंसाफ़ी आहे। सो महिरबानी करे ख़ुदा रा असां सां इंसाफ़ करे असांखे पघार 40,000 ॾिनी वञे ऐं असांजो मौक़िफ़ जेको आहे असांखे रेगुलर करे पको कयो वञे ऐं महिरबानी करे 24 कलाक ड्यूटी किथे बि कान्हे असां 24 कलाक ड्यूटी कंदा रहूं। हाणे असांखे पघार 32,000 ॾिनी थी वञे। ओवर टाइम को शइ कोन्हे। असां टाइम टेबल 24 कलाक ड्यूटी कंदा रहूं ॾींहं जो बि कंदा रहूं राति जो बि कंदा रहूं। असां सां वॾी नाइंसाफ़ी आहे। मस्तोई पियो अर्ज़ु कयां ज़िला कंबर शदादकोट जो सदर साईं। असां पब्लिक हेल्थ में 2019 खां कमु करे रहिया आहियूं। वो यकी माशाअल्लाह स्कीमुनि ते कमु करे रहिया आहियूं। असां नवाबज़ादा मीर नादर अली खान मंगसी खे ऐं MN खुर्शेद अमन जुणे जो ऐं MN नवाबज़ादा मीर आमिर अली खान मंगसी साहब खे रिक्वेस्ट था कयूं ख़ुदा राहे जेके बि भर्ती थी आहे उहे सियासी भर्ती उहे माण्हू आंदा विया आहिनि जेके न स्कीमूं हलाईंदा न कमु कंदा। असां बिलावल साहब जे शहर बेनज़ीर जे शहर में अची हड़ताल कयो आहे। ख़ुदा राहे स्कीमूं तबाह थी वेंदियूं जेके ॻोठनि में पाणी पुॼाए रहिया आहियूं। जेकॾहिं असांजो मसइलो हल न थियो इंशाअल्लाह पूरी सिंध जूं स्कीमूं डेली वेजिस पब्लिक हेल्थ जा साईं उते वरी ॿिया मुलाज़िम खया अथऊं जेके वॾेरनि जा पुट आहिनि उहे अची कॾहिं बि ड्यूटी न कंदा। जेकॾहिं स्कीमूं असांजियूं ॻोठ असांजा आहिनि त उते असां ई कमु करे सघंदासीं। असां बिलावल साहब के रिक्वेस्ट था कयूं असां बेनज़ीर जे शहर में अची इहा रिक्वेस्ट कई आहे त असांखे पको कयो वञे। जेकॾहिं पको न कयो वञे त पूरी सिंध जूं स्कीमूं बंदि रहंदियूं। असां नवाबज़ादा मीर आमिर अली खान मंगसी के ऐं नवाबज़ादा मीर नादर अली खान मंगसी के रिक्वेस्ट था कयूं ख़ुदा रा असांजी हेल्प बि कंदा आहिनि। ईअं न आहे त हेल्प न कंदा आहिनि। दुख सुख में हमेशह गॾु हूंदा आहिनि। राज सर राशिद रंधे जेको आहे त असां सां ॾाढी नाइंसाफ़ी करे रहियो आहे ऐं क्लार्क जेको आहे त ज़वार साहिबु सियाला उहो बि ॾाढी नाइंसाफ़ी करियो आहे। 9 छोकिरा आहियूं जेके उन्हनि जी पघार 2 साल थिया आहिनि तक़रीबन त उनजी पघार नथो करे ऐं असांखे भॼाए टुकाए कॾहिं थो चए सुभाणे अचो कॾहिं चओ ॿिए ॾियारे अचो कॾहिं थो चए असां अॼु हे कमु थी पियो आहे कॾहिं चओ हो थी पियो आहे। मतिलबु असां सां मिले बि कान थो फ़ोन नंबर बि नथो खणे ऐं असांजे पघार नथो करे। जे पघारनि जो चऊंसि था चई वञी तव्हां क्लार्क सां मिलो क्लार्क ॾे वञो था चइबो आहे एक्सीएन खे चओ एक्सीएन कंदो तव्हांजो पघार आहे उहो चवंदो त मां कंदुमि। पोइ असांखे को इन जो को इशू न आहे त ख़बर न आहे त छाजे करे असांजी पघार नथो करे। इहो महिरबानी करे त असांजी पघार करे। असां ग़रीब आहियूं। असां भॼ डुक ॾाढी कई आहे वॾा ख़र्च कया आहिनि तेल भाड़ा भरे। असां 2 सालनि खां भॼूं था हिन ड्यूटी बि 24 कलाक कयूं था पोइ बि असांजी पघार कान्हे। रहमान रहीम साईं मां ज़िला शिकारपुर जो सदर इख़लाक़ अहमद भुट्टो। साईं असां मुसलसिल 2019 खां वठी पंहिंजी ड्यूटी सर अंजाम ॾेई रहिया आहियूं जंहिंमें असांखे जेको आहे त पंहिंजे हक़नि खां महरूम रखियो वञे। असां मुसलसिल पंहिंजी ड्यूटी सचाई ऐं ईमानदारी सां करे रहिया आहियूं। 7 सालनि खां वठी असांखे कचो ई करे रखियो वियो आहे ऐं इन जे दौरान जेको आहे त नवां मुलाज़िम खणी करे उन्हनि खे पको कयो थो वञे। हीअ असांजा वर्कर न बल्कि पीपल्स पार्टीअ जा वर्कर बि आहिनि उनजा वोटर बि आहिनि। अफ़सोस असां शर्म जहिड़ी ॻाल्हि आहे असांखे पंहिंजे हुकूमत हूंदे कंदे बि असांखे रोडनि ते अची करे पंहिंजे हुकुमराननि खां पंहिंजा हक़ था घुरणा पवनि। तो असां जेको आहे त जनाब आसिफ अली ज़रदारी
बिलाल दरदारी भुट्टो साहब खां ऐं फराल टारपुर मुराद अली शाह ऐं ॿियनि आला अमलदारनि खां असां पंहिंजे हक़ जी पुरज़ोर घुर था कयूं त महिरबानी करे असांखे पंहिंजो जेको आहे त हक़ु ॾेई करे असांजे सभिनी मुलाज़िमनि खे पको करे असांखे पंहिंजे जेको आहे त हक़ु ॾेई करे असांजे घरनि मां फाका कशी ख़तमु कई वञे। साईं असां पब्लिक हेल्थ जा मुलाज़िम आहियूं। असांखे 8-10 साल थी विया आहिनि, यको असांखे कचो हलाइनि पिया था ऐं उन खां अलावा असां पंहिंजा ज़मीनूं ॾिना आहिनि, उन जो को फीस कोन्हे, न गवर्नमेंट खां को मुआवज़ो आहे, न मुतालबो आहे, न का शइ बि कोन्हे। उन खां अलावा असांजा सही टेम ते पघार बि नथो थिए। असां बचिड़े वाला आहियूं, असां परेशान आहियूं। महिरबानी करे असांखे पको करे वञे। असांजे जॻह ते हींअर नवां माण्हू उते पको कनि पिया था, माना असांखे पको नथा रखे सघनि। असांखे 10-10 साल थिया आहिनि हिते। 24 कलाक कंहिं इदारे में तव्हां ॾिसो ड्यूटी कोन्हे। असां ड्यूटी 24 कलाक कयूं था, न छुटी असांजो को बि कोन्हे हिन में। इहो